अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था मोब जुणू जी आबादगारनि सां ज़ुल्म। नाअहली मोहम्मद में एरीगेशन अमलदारनि जी नाअहली ऐं मिली भगत सां मलवा शाख में नाअहली मोहम्मद ऐं लोंग सूमरे जे गटरनि जो पाणी छोड़ करे ज़रई पाणीअ खे ज़हरीलो बणाए पियो वञे। पाणी इंसाननि ऐं चौपायो माल जे पीअण खां ख़राब कयो पियो वञे। बार बार दहण बावजूद को बि खड़तिल नथो निकिरे, जॾहिं त आबादगार ऐं मालवंद मिसकिन गरीब सख़्त ॻणतीअ में वरतल बंदि कराइनि कि 2 एकड़ बनी ख़रीद करे उते ठाहिनि जीअं शहरनि में हूंदो आहे। इहे असां परेशान आहियूं। हाणे बुज़ू कयूं, निमाज़ पढ़ूं, हिते हाणे बुज़ू कीअं कयूं, गटर पिया वहनि। सही अच्छा मुसलमान ही कपड़ा धोई वरी निमाज़ ते वञूं, जायज़ आहे तव्हां ई सोचो। दारोगे ऐं ॿिए अजने रोग सर्वे रोग ADO हो हैदराबाद जो ऑफिस, उन पासे वाइदो करे वियो आहे त हीअ बंदि कंदुसि, पोइ वरी बंदि न कयो। इहो यको हले। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।